औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। असांजे महबूब मुर्शिद करीम जिनजा मुर्शिद करीम हज़रत क़िबला साईं क़ुदवतुल औलिया हज़रत महबूब इलाही जन जो 36हों उर्स मुबारक कयो वेंदो इंशाअल्लाह ताला। हिमल लंगर जो सिस्टम हले पे जो दरगाह जी साइड में लंगर खाने आहे उन्हीं बाबा के मां नेट जो तमाम वॾो इशू आहे। ही जेको ग्राउंड आहे ही जलसागाह आहे, हिते अवाम नास वेंदी आहे। ही रोज़ो मुबारक आहे क़ुदरतुल औलिया जन जो। माशाल्लाह ही जामे मस्जिद जो मीनार ॾिसो पिया माशाल्लाह ही मस्जिद आहे माशाल्लाह। ऐं ॿी कोल जेको आहे लाइटिंग सां इहो मदरसो आहे ऐं ही स्टेज आहे। स्टेज जी तव्हां विज़िट कयो पिया। कर्मी मीडिया जा दोस्त जेके हिनमहिल कुछ टाइम वेठा घर वेठा हुआसीं अल्हम्दुलिल्लाह मीडिया के हिसाब से पंहिंजी तहरीक के हिसाब से गाल बोल थी कुछ कमी पेशूं उहे ॾिठियूं वयूं अल्हम्दुलिल्लाह। दोस्त तमाम बेहतरीन नमूने से कर्मी मीडिया जा मुतहरिक आहिनि अल्हम्दुलिल्लाह। के लंगर खाने जो विज़िट करायां पियो। हिनमहिल लंगर खाने जो विज़िट बाद में करायूं था। पहिरें हलूं था रोज़े मुबारक में, पोइ लंगर खाने जी तरह। हज़रत महबूब इलाही क़ुदरतुल औलिया रोज़ो मुबारक के अंदर मंजर है। सुभानअल्लाह तमाम दोस्त सुभानअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। दुरूद पाक या जो कुछ है तो कमेंट कंदा वञो। आहे रोज़ो क़ुदरतुल औलिया महबूब इलाही। और ही मस्जिद जो अंदरियों आहे मंज़र नेट जो तमाम घणो इशू आहे, इन करे बार बार बंद थी पई वञे। अंदर भी दोस्तन जी बैठक हूंदी माशाल्लाह। तमाम वसी मस्जिद आहे। जो प्रोग्राम हलंदो ॿाहिरि अव्हांखे ॾेखारियमि। ही ॿाहिरियों मस्जिद जो ॿाहिरियों सहन आहे ऐं अंदरियों सहन जेको आहे साम्हूं ॾिसो पिया महराब। ही स्क्रीन लगल है। ही तव्हां हितां रोज़ो ॾिसो पिया माशाल्लाह सुभानअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तमाम दोस्त लिखंदा वञो जेको अव्हांखे अल्लाह ऐं हबीब सां मुहबत जो इज़हार करिणो आहे कमेंट में कंदा वञो। ही साम्हूं स्क्रीन भी लगल है। इन स्क्रीन ते भी ही प्रोग्राम ॾेखारियो। जमायत हिनमहिल तमाम कसीर है। लंगर खाने पे तमाम ज़्यादा जमायत है इंशाल्लाह। ओॾे हलूं पिया तव्हांखे ओॾे बि ॾेखारींदासीं। कुछ दोस्त आया आहिनि, दोस्तनि खां पुछा कंदासीं त किथां आया आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। साईं किथां आया आहियो साईं? कर्मी अच्छा हिते कीअं अचणु थियो आहे? अच्छा माशाल्लाह उर्स मुबारक। ही काउं उर्स मुबारक आहे साईं? माशाल्लाह। साईं अव्हां किथां आया आहियो साईं? माशाल्लाह तमाम बेहतरीन माशाल्लाह। दिसता ॾाढी प्यारी बनी अथव माशाल्लाह। सही रोटी आवाज़ आहे मरकज़ी आहे। साईं तव्हां किथां आया हो? अच्छा माशाल्लाह। जी जी नेट जो बुजुर्गो तमाम घणो इशू पियो अचे। वरी भी बंद पे छे वरी अचूं पिया लाइव तव्हां सां आहियूं जेसिताईं सॼो इंतज़ाम मुकमल अव्हांखे न ॾेखारींदासीं उन हिसाब सां माशाल्लाह। ही तव्हां मीनार ॾिसो पिया ऐं ही जेको रोज़ो आहे रोज़ो क़िबला साईं जन जी अमड़ ऐं साईं जन जी अदी वग़ैरह साईं जन जी जेके ख़ानदान आहे हेॾे अंदरि आहे अल्हम्दुलिल्लाह। ही रोज़ो आहे। अस्सलाम वालेकुम साईं तव्हांजो रेस्ट टाइम आहे या? अच्छा माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। हे साईं कर्मी कमांडो आहे माशाल्लाह सुठे नमूने सां ड्यूटी कंदी आहे। हाँ साईं माशाल्लाह। तव्हां कॾहिं खणी आया साईं? जी तव्हां कॾहिं खणी आया ड्यूटी ते? असां बेबरी। अच्छा अॼु ई पहुता आहियो माशाल्लाह।
ऐसे झूनो कमांडो फ़कीर है माशाल्लाह। झूनो ॾिसण में झूनो आहे पर मतलब नौजवान आहे माशाल्लाह। साईं ये सब ड्यूटी ते आहिनि अलहमदुलिल्लाह, पर मतलब रेस्ट पिया कनि। इंशाल्लाह वरी नमाज़ जे टाइम ते वरी साईं इंशाल्लाह ड्यूटी में सब दोस्त अची वेंदा। हे 3-4 न आहिनि पर काफ़ी आहिनि दोस्त। अल्लाह पाक सभिनी दोस्तनि खे सलामत रखे। ॿाहिरि 15-20 दोस्त ॿुधाइनि पिया त गॾिजी आया आहिनि माशाल्लाह। हे अंदरियों तव्हां पेंडाल ॾिठो त माशाल्लाह तव्हांखे ॿाहिरि जो मंज़र बि ॾेखारियो थोरो घणो। वरी पोइ इंशाल्लाह लंगर खाइण ॾे हलो पिया माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम साईं, किथां खां आया हो तव्हां? दादू खां माशाल्लाह। केतिरो काफ़िल तव्हां सां गॾु हुयो साईं? असां 80-85 माण्हू हुया। अच्छा में आया आहियूं दादू शहर खां। अच्छा माशाल्लाह पाड़े मां माशाल्लाह। उर्स मुबारक जेको आहे हज़रत कुदरत लोलिया नेट भी तमाम घणो इशू है। बार बार आपको बुधाया पियो। बाहर मंजर है एंट्री गेट है। ही एंट्री गेट है बाहर मतलब वञूं पिया था। बाहर वञण जो उन पासे रस्तो है हिन महिल उहो बंदि माशाल्लाह। मातली है सुभान अल्लाह। ये है मुझे करेंगे शहर हिमाल नगर खां बि हलो पिया। नेट जो तमामु इशू पियो अचे बार बार त नेट बंदि पई थिए तॾहिं दोस्तनि खे परेशानी थींदी हूंदी। इन लाइ माज़रत था करूं। हिन में असांजो ॾोह न आहे, नेटवर्क जो ॾोह आहे। हलो पिया तमामु घणी रश आहे लंगर खाने ते। दुआ कयो त जॻह सिस्टम सेटअप थी वञे त ॾींहुं हले त लंगर जा मंज़र ॾेखारियो।